बोनेर में जलसे के खिताब कंदे तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो त हिकु ख़ानदान पंहिंजी चोरी लिकाइण लाइ मुल्क खे दाव ते लॻाए रहियो आहे। हुन चयो त जेकॾहिं नवाज़ शरीफ खे सज़ा मिली त संदसि सॼी मिल्कियत ज़ब्त थी वेंदी ऐं संदसि अकाउंट पिणु बंदि थी वेंदा। तंहिं करे हू इदारनि सां टकराव वारो रस्तो इख़्तियार करे रहियो आहे। इमरान खान चयो त छा सुप्रीम कोर्ट में जाली दस्तावेज़ जमा कराईंदड़ पार्टी सरबराह थी सघे थो? इदारनि में टकराव कराए सुप्रीम कोर्ट खे बदनाम कयो पियो वञे। संदसि चवणो त निज़ाम बचाइण लाइ हू ॿीहर रोडनि ते अची सघनि था। तहरीक इंसाफ जे सरबराह चयो त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ वॾा धाड़ेल आहिनि। शाहिद खकान अब्बासी गुॾो वज़ीर आज़म आहे। इमरान खान चयो त जुल्फ़कार अली भुट्टो वॾो लीडर हो, बेनज़ीर बि वॾी लीडर हुई, पर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो कीअं लीडर बणिजी विया आहिनि। संदसि चवणो त फज़लुर रहमान इस्लाम जे नाले ते सियासत करे रहियो आहे ऐं डीज़ल जी परमिट लाइ पंहिंजो ज़मीर विकिरो करे रहियो आहे। डीज़ल सभिनी में फिट थी वेंदो आहे। हुन चयो त हर साल 1000 अरब रुपयनि जी करप्शन कई वेंदी आहे। जे मुआशिरे में मेरिट नाहे हूंदी उहो तरक़ी नाहे कंदो। जॾहिं पैसो मुल्क खां ॿाहिरि वेंदो आहे त ॿीणो नुक़सानु थींदो आहे।